आऊं सरदार भइयो मुझो ताल्लुक़ बुनियादी तरह से उमरकोट से इल्मी अदबी मैदान में हमेशा मूं लिखण में पढ़ने की कोशिश कई है। समाजी कमन में रही करे हिते इंसानियत की खिदमत के हवाले से जेतिरो थी सको पंहिंजे वसार कोशिश कई है। शहीद अब्दुलरहीम गरहोड़ी रहमतुल्लाह अलैहि लाइब्रेरी जो ज़िम्मेदारियों हिन वक्त मुझे कुलनि ते आहिनि ऐं आऊं उनके निभाइण की भरपूर कोशिश करियां पियो। मुझा दोस्त मुझा सजण असांजे इन कौम जा ख़ैर ख़्वाह दोस्त उन्हनि जो असां सां सहकार है। हिन लाइब्रेरी के फ़ाल करण के हवाले से जिते हाजी ख़ालिस राज सूमरो म्यूनसिपल क़ामेटी चेयरमैन जैं भरपूर तरीक़े से असांजी मदद कई उन साॻी जगह ते सिंध पूरी मां पाकिस्तान पूरे मां इन मुल्क में असांजा जेके भी दोस्त आहिनि जेके इल्म दोस्त आहिनि जेके तइलीम जे हासिलात जे हवाले सां उन्हनि माण्हुनि सभिनी खे लगाव है उन्हनि असां सां सहकार कयो है। मूं हिते जेका मुंहिंजे पंहिंजो ख़्यालु हो ऐं उन ख़्याल जे बुनियाद ते हिकिड़ो दोस्त हिकिड़ो किताब वन फ्रेंड वन बुक के नाले से असां हिकिड़ी कंपेन लॉन्च कई है जो सोशल मीडिया ते है फेसबुक ते असां शुरू कई उनजो मकसद ये हो तो असां हिन कंपेन के ज़रिए सिंध में पाकिस्तान पूरे में जिते जिते असांजा दोस्त आहिनि जेके महसूस कनि था त तइलीम सां तइलीम के जे वाधारे सां असीं हिन समाज के नए सिर सां उनकी अदावत में असीं पंहिंजो किरदार भरपूर नमूने सां अदा करे सघूं था त उन्हनि सभिनी असांजो उनमें साथ ॾिनो है। हिन कंपेन के असांखे महीनो थियो है। हिन कंपेन में काफ़ी दोस्तनि मूंखे सहकार कयो मूंखे हिम्मत ॾिनी मूंखे हौसलो ॾिनो उनमें काफ़ी दोस्त जेके आहिनि सिंध में मुख़्तलिफ़ ज़िलनि मां नाला नथो वठी सघां ज़िलनि जा सभिनी मुंहिंजा भरपूर मोट मिली कंहिं 10 किताब मोकिलिया कंहिं 30 किताब मोकिलिया हिकिड़े दोस्त 350 किताब ॾिना मुख़्तलिफ़ इदारनि मां असांखे किताब मोकिले ॾिना इस्लामाबाद में केतिरा ई प्रोफेसर आहिनि जिन किताब मोकिले ॾिना पाकिस्तान खां ॿाहिरि यूनाइटेड किंगडम में जेके उते भी असांजे दोस्तनि जेका कंपेन हलाई जंहिंमें लुत्फ़ अली मंगरियो साहब जेको असांजो उमरकोट रहवासी है उन उते कंपेन हलाई हाणे भी उते दोस्त कंपेन हलाइनि पिया त उनके नतीजे में शहीद अब्दुलरहीम गरहोड़ी रहमतुल्लाह अलैहि इन लाइब्रेरी लाइ 2 खां 2.5 किताब जेके आहिनि उहे असांखे मिली चुका आहिनि उन्हनि किताबनि खे असीं तरतीब सां रखूं पिया उनजो रजिस्टर ते चाढ़ियूं पिया जिन असांखे हिन किताबनि जो जेको डोनेशन ॾिनी है उन्हनि दोस्तनि जा असीं नालो लिखूं पिया उनजो प्रोफाइल लिखूं पिया सोशल मीडिया ते ॾियूं पिया उन्हनि के असां इंशाअल्लाह ताला जॾहिं हिन जी इनागुरेशन तकरीब थींदी त हिन लाइब्रेरी में उन्हनि माण्हुनि खे असां रिकग्नेशन एवॉर्ड ॾींदासीं उन्हनि खे असां ज़ाहिरात शाबाशी सर्टिफिकेट ॾींदासीं अल्लाह ताला उनखे अजर ॾींदो। अॼु हिन वाशू मल खत्री असांजो दोस्त है उनके तवसुस सां उनकी मेहरबानी जो उनके तवसुस सां सिंध में जेके भी बाशऊर इल्म दोस्त अदब दोस्त सिंध के लिए सोचींदड़ लोचींदड़ नौजवाननि के हिन ईंदड़ मुस्तक़बिल में हिन सिंध की ताक़त समझंदड़ वो चाहन था सिंध में तब्दीली अचे असांजे समाज में तब्दीली अचे बेरा रवियूं ख़त्म थियन हितां इंता पसंदी ख़त्म थे यही अमन जो मोहब्बत जो गवारो बणिजे असांजा नौजवान जिन जे हथन में कलम किताब हुजन उहे चाहन था त इदारा जेके आहिनि उहे भरपूर नमूने सां पंहिंजो किरदार अदा कनि जितां जंहिंमां तख़लीक़ पैदा थिए उन तख़लीक़ मां जेको ही समाज अॾिजे त उन्हनि सभिनी दोस्तनि खे इल्तिजा करां थो गुज़ारिश करां थो उनके विनती करां थो हथ ॿधी उन्हनि खे माना हथ ॿधी उन्हनि खे गुज़ारिश करां थो त महिरबानी करे हर ज़िले में हर टाउन में हर यूनियन काउंसिल में लाइब्रेरियूं क़ाइमु करियो लाइब्रेरियुनि खे फ़ाल करियो लाइब्रेरियुनि में किताब गॾु करियो हथ ॿधी तव्हांखे गुज़ारिश करां थो तव्हां वटि हिकिड़ो किताब जेकॾहिं पयल आहे हिकिड़ो किताब जेकॾहिं तव्हां असांखे मोकिले ॾींदो असांजी लाइब्रेरी में किताबनि जी ज़रूरत है हिन लाइब्रेरी में जेके किताब गॾु थींदा तव्हां यकीन करियो हिन लाइब्रेरी में जेके मुतालो कनि पिया छोकिरा जेके शागिर्द आहिनि नौजवान आहिनि उहो सॼी सिंध जे समूरनि ज़िले लोअर सिंध ख़ासि तौर ते लोअर सिंध जा दोस्त हिते पढ़नि पिया तव्हां सम्झो त बदीन जा हिते आहिनि टंडो अलायर जा हिते आहिनि टंडो मोहम्मद खान जा हिते पढ़नि पिया सांगड़ खिपरो नंगर पारकर मिठी छाछरो सलामकोट जुडो नवकोट सामारो कुंडरी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा नौजवान हिते पढ़नि पिया तव्हां यकीन करियो अधु सिंध उमरकोट में हिते हॉस्टलनि ते रहे पई हिते किराए ते जॻहियूं वठी करे रहे पई उहो नौजवान जी जेका हिकिड़ी पूरी लौध आहे उन नौजवाननि जो वॾो अंग आहे जेके हू पढ़णु चाहिनि था उहे मुख़्तलिफ़ शोबनि में अॻिते निकिरणु चाहिनि था स्कॉलरशिप ते अॻिते पढ़णु चाहिनि था यूनिवर्सिटी जे सुठनि शोबनि में वञणु चाहिनि था उहे डॉक्टर इंजीनियर थियणु चाहिनि था पायलट थियणु चाहिनि था फ़ौजी ऑफिसर थियणु चाहिनि था कमीशन जा इम्तिहान पास करणु चाहिनि था पर उन्हनि खे हिकिड़ो मुनासिब ऐं ख़ूबसूरत माहौल ॾियण जी ज़रूरत आहे
ऐं उहो लाइब्रेरियुनि में असीं ॾेई सघूं था। ऐं आख़िर में वरी बि इहो चवंदुसि त असांजा सिंध जा घणघुरा, सिंधी असांजा दोस्त जिन जे घरनि में जेके हिकिड़ो हिकिड़ो किताबु जेकॾहिं पियो आहे, किताबु कहिड़ो बि हुजे, उहो लिटरेचर जो हुजे, उहो निसाबी किताबु हुजे, तव्हांजे ॿारनि जा छॾियल किताब हुजनि, उहो असांखे मोकिले ॾियो, TC ज़रिए मोकिले ॾियो, पोस्ट ऑफिस ज़रिए मोकिले ॾियो ऐं हिन लाइब्रेरी में असीं उनखे पंहिंजे शेल्फ्स में रखूं। उहे असांजे लाइ लाभाइता साबित थींदा। तव्हांजी महिरबानी।